हेॾेड़ियो छोरा इहो सदोरो तूं आहीं न सिंधी चैनलनि ते जेको ड्रामा भराईंदो आहीं। छोरा छा तेड़े तुंहिंजो एॾो दिमाग़ ख़राब थियो आहे जंहिं टाइम ॾिस पिस्टोल हथ में खयो बीठो आहीं रुगो झेड़नि ऐं झगड़नि वारा ड्रामा तो भराई। वात पटिया तव्हां सिंधी क़ौम खे इहो कहिड़ो मैसेज था ॾियो? सिंध त अमन जी धरती आहे, सिंध लतीफ़ सरकार जी धरती आहे। तव्हां रुगो हथियार खयूं सिंधी चैनलनि ते बीठा डायलॉग हणो, ॿियो को कमु न आहे तव्हांखे। गाबे मोंडरो माण्हू तव्हांजा ड्रामा ॾिसी धाड़ेल पिया थियनि। छोरा मां चवां तो सुधरी वञ, बूट में हथ विधो मां त पुठी पुठी कुटींदो साईं। छोरा एॾे वो सोना होशियारी सां ॻाल्हाए, असांजी इनकम जो मसलो आहे। मुंहिंजो पत्थर दुनिया ड्रामो कोन ॾिठो अथई छा? मुंहिंजी कावड़ जी तोखे ख़बर न आहे, बञाए न घटो हिते। कावड़ील मुर्स त ॾिस गाबे मोंडरा ही टीवी कोन अथई, मता मस्ती कई अथई, पासीरियूं भञी छॾींदो साईं। तव्हां सिंधी चैनलनि ते पिस्टोलूं खणी जेके ड्रामा भरायो था, तव्हांखे ख़बर आहे इन्हनि ड्रामनि जो माण्हुनि जे ज़हननि ते कहिड़ो असर थो पवे? पोएं हफ़्ते तुंहिंजो ड्रामो ॾिसंदो वेठो हुयुसि पत्थर दुनिया। ड्रामो ॾिसण खां पोइ मुछनि खे वट ॾेई शहर तरफ़ निकितुसि। हिकु फ्रूट जी रेड़ीअ खां दर्जन केला खाधा, मालिक जो पैसा घुरण लॻो। मूं तोरे ड्रामे जा डायलॉग हयामांसि, हमरा अची छितो थियो, मुंहिंजी चढ़ाबी भॼी विधी अथसि। राति 50,000 रुपया भरे नवां दंद विझराए आयो आहियां। इहा सॼी हालत तव्हांजा ड्रामा ॾिसण खां पोइ थी आहे। छोरा सदोरा मां चवां तो सुधरी वञ, को फज़ीलत सिख, अहिड़ा ड्रामा भरायो जंहिंमें अमन जो पैगाम हुजे, इस्लाह हुजे, हमदर्दी हुजे। बाक़ी हर वक़्त टीवीअ ते बीठा आहियो जंगली बिल्ला थिया, शर्म सिखो कुझु। अड़े बाबा, जेकॾहिं असांजी अदाकारी बेकार हुजे हा त सिंध जी सकाफ़त खाते वारा हर साल असांखे कल्चरल डे में दुबई न घुराइनि। असां सकाफ़ती माण्हू आहियूं बाबा, असांखे त सिंधी माण्हू पसंदि था कनि। तोखे छो मिर्चूं लॻल आहिनि भला? बाबा सिंध जी सकाफ़त खाते वारनि जो बि मोकारो आहे तेल तए सां, जेके तव्हां जहिड़नि फनकारनि खे हर साल कल्चरल डे मल्हाइण लाइ दुबई था घुराइनि। अड़े सिंध जो कल्चर वञी इहो बचो आहे जो तव्हां टीवियुनि ते हर वक़्त सिधियूं बंदूकूं खयूं जहिड़ा झटा था ॾेखारियो। तव्हां कॾहिं सोचियो आहे तव्हांजे हिननि ड्रामनि सां मासूम ॿारनि जी सोच में कहिड़ा असरात था पवनि? रुगो पैसे जी लालच तो छोरा। तव्हांजा इहे ड्रामा ॾिसी सुभाणे तव्हांजा ॿार वॾा थी धाड़ेल थींदा, पोइ तव्हांखे अहसासु थींदो बेली कुझु शर्म सिखो, कुझु हया सिखो। ॿीहर अहिड़ा ड्रामा ठाहिण बंदि कयो जंहिंसां असांजे मुआशिरे जो नुक़सानु थिए। एॾे हो यार, शक्ल मां त सफ़ा पाठा मेरण वारो तो लॻी, पर ॻाल्हि वॾे शऊर जी कई थी यार। असां बि सॼी ज़िंदगी जख हयासीं, अहिड़ा ड्रामा अवाम खे ॾेखारियासीं। असांजे ड्रामे ॾिसण खां पोइ माण्हू धाड़ेल था थियनि। हाणे असांजो ज़मीर जाॻाए छॾियो थी बाबा। असांजा ड्रामा ॾिसण खां पोइ इहो कचे में धाड़ेल सनू शर बि हर वक़्तु मीडिया ते बीठो आहे, डायलॉग हणंदो, असांखे कापियूं कंदो। इहो त बाबा वॾो मुआशिरे जो नुक़सानु थो थिए। असां ॿीहर बाबा अहिड़ी लालच में अची करे अहिड़ा घटिया ड्रामा कोन भराईंदासीं जंहिंसां मुआशिरे जो नुक़सानु थिए, असांजा मासूम ॿारड़ा वॾा थी करे धाड़ेल थियनि। बाबा ही त असांखां वॾी ग़लती थी वई। जेकॾहिं तो जहिड़ो माण्हू न मिले हा त अॼु असां में शऊर न अचे हा। रुगो मुछनि खे वट ॾिनियूं बीठा हूंदा हुयासीं चैनलनि ते बाबा। हाणे ख़बर पई आहे त असांजे ड्रामनि जो केॾो गंदो थो असर पवे इंसाननि जे दिमाग़ ते। बाबा मां तोसां अॼु खां पोइ वाइदो थो कयां त अहिड़ा ड्रामा भराईंदुसि जंहिंमें अमन, भाईचारो, मोहबत, इस्लाह हुजे। छो त हीअ धरती लतीफ़ साईं जी धरती आहे। सिंधी माण्हू अमन परस्त आहिनि। सच पुछे त असांजो कल्चर असांखे इहो नथो सेखारे त तव्हां टीवियुनि ते पिस्टलूं खणी करे ग़लति क़िस्म जा ड्रामा भराए अवाम जा ज़हन ख़राब कयो। सदोरा इते रखीसि न, हाणे कई थी वाह जी ॻाल्हि। छोरा हेॾियूं सारियूं मुछूं रखियूं अथई, मुछा ईअं अथई ॼण फाटल लॻड़ खे चेपी लॻल हुजे, पर हेॾो सारो दिमाग़ अथई हिन में अंदरि मेजालो कोन हुयो जो सॼी ज़िंदगी जख हणंदो वेठो ऐं अहिड़ा ड्रामा भराइबा आहिनि बाबा।
हाणे कई थी कम जी ॻाल्हि बाबा। अॼु खां पोइ तोखे ड्रामा भराइणा आहिनि अहिड़ा जंहिंमें तालीम खे प्रोमोट कयो, जंहिंमें अमुन मोहबत ऐं भाईचारो ॾेखारियो, जंहिं ड्रामे में इस्लाह हुजे। बाबा असां सिंधी माण्हू अमन परस्त आहियूं, अहिड़ा ड्रामा ॾेखारे असांजे ज़हननि खे ख़राब न कयो। जी दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि आई आहे त हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कयो ऐं फयाज़ मुग़ल ऑफिशियल नाले मुंहिंजे फेसबुक पेज खे फॉलो ज़रूरु कयो।